अज इन जुमे में खुतबे जो उन्वान है मौलाना अब्दुल रहीम पच्छमी रहमहुल्लाह हयात अने खिदमत। अज खां तकरीबन 140 वर्ष पहला हिन धरती मथे हिन ज़मीन मथे अने हिन इलाके मथे अल्लाह रब्बुल आलमीन जी रहमत ईअं वसई जे अल्लाह ताला पां मिजाज पंहिंजे वडील मिजाज पंहिंजे माइत्र मिजाज हिकिड़े अहिड़े इंसान खे उभो कयो जंहिं पां मिणी जी मुआड़ पछमाईअ मथां हटाए न काबे के सामे करे छॾे। जंहिं इंसान खे दुनिया अॼु मौलाना अब्दुल रहीम पच्छमी रहमहुल्लाह जे नाले सां सुञाणे थी। मौलाना अब्दुल रहीम पच्छमी रहमहुल्लाह 1303 हिजरी या 1305 हिजरी या 1307 हिजरी में पैदा थिया हुआ। 1885 या 86 जो दौर हो। पैदा जंहिं घर अने खानदान में थिया वो घर अने खानदान सॼो इल्म जो घर अने खानदान हो। मौलाना जा पीउ जेको अब्दुल अज़ीज़ हुआ वो पण मौलवी हुआ। मौलाना जा ॾाॾा अब्दुल लतीफ़ वो पण मौलवी हुआ। अने ॾाॾे जे नाले मथे मौलाना जे भाउ जो नालो रखाणो अब्दुल लतीफ़ वो पण वॾा आलिम हुआ। हिकिड़े जे घर में हिकिड़े आकाए में 4 वॾा वॾा आलिम हुआ। मौलाना अब्दुल रहीम पच्छमी रहमहुल्लाह शुरू जी तालीम जेको पंहिंजे बच्चे खे पां पिंड जे मकतब में गांव में पढ़ायूं था, ये शुरू जी तालीम पिंड जे पीउ वटि हासिल कयूं। अने पीउ जेको हुआ ये रुगो आलिम न हुआ बल्कि हिन इलाके जा काज़ी अने जज पण हुआ। कौम में हिन इलाके में को पण कुल्फत थिए झगड़ो थिए फसाद थिए तो उन जा फैसला जो कंदा हुआ वो अब्दुल अज़ीज़ कंदा हुआ जो मौलाना जा पिया हुआ। उन ज़माने में बुत परस्ती जीअं ॿिए क़ौमे में आम है ईअं पां मुसलमाने में कबर परस्ती आम हुई। ये खानदान एतिरो वॾो हो जे हिंद ने सिंध जा जेके पीर अचींदा हुआ ई मड़े टिकंदा हिते हुआ। उर्स हुए तंहिं भले वॾो को मेड़ो हुए तंहिं भले नज़रो न्याज़ हुए तंहिं भले ये देगी मड़े मौलाना अब्दुल रहीम पच्छमी रहमहुल्लाह जे पीउ जे अंगण में चढ़ंदी हुई। मौलाना अब्दुल रहीम पच्छमी जो वालिद साहब हुआ अब्दुल अज़ीज़ वो हिकिड़ो यतीम खानो हलाईंदा हुआ जंहिंखे मदद मिलंदी हुई कराची जी मेमणे में जा। मौलाना अब्दुल रहीम पच्छमी शुरू जी तालीम हासिल कयूं पोइ जरा तकरीबन 7 या 8 वर जा थिया तेरा पीउ इन्ही खे हलाए काठियावाड़ जामनगर जिते मौलाना अब्दुल रहीम पच्छमी के वालिद अब्दुल अज़ीज़ जा हिकिड़ा दोस्त मौलाना अब्दुल हादी पठान हुआ। अब्दुल हादी पठान असल में सिंध पंजाब जा हुआ पण जामनगर के मदरसे में पढ़ाईंदा हुआ। मौलाना जे पीउ जा वो दोस्त हुआ। कंहिं पण मसले में कंहिं पण शरीयत के फैसले में मामले में जरा मौलाना जा वालिद अब्दुल अज़ीज़ मुंझंदा हुआ वो मसला जो लिखी करे अने अब्दुल हादी के हलाइंदा हुआ अने अब्दुल हादी जो मौलाना हुआ वो उन मसले जो जवाब लिखी हलाइंदा हुआ। मौलाना अब्दुल अज़ीज़ पिन जे पुत्र अब्दुल रहीम पच्छमी के मौलाना अब्दुल हादी पठान वटि जरा हलायो पढ़ाए ला करे थोड़को टाइम उते पढ़िया अने पोइ पाछा वरी आया। उनटाणे इन ॻोठ जा ॿिया हिकिड़ा छोकरा जंहिंजो नालो फैज़ मोहम्मद हो ये पण मौलाना अब्दुल रहीम बेरा पढ़ेला करे विया हुआ।
मौलाना अब्दुल रहीम पच्छमी जरा पाछा वरी आया तर उस्ताद अब्दुल हादी वानू खत लिखे मौलाना जे पिय के जे आजे पुत्र के आ रोकिया खुला आया पढ़ाई ला करे खुला नथा अचें अने अल्हम्दुलिल्लाह वो खत जो है उन हालत में पां वटि पियो है जो मौलाना अब्दुल रहीम पच्छमी जे उस्ताद लिखे। मौलाना यानो काठियावाड़ पाछा न विया बल्कि सिंध के हलिया विया हिकिड़ी मंदरसे सिंध के जरा पढ़ेला विया तर ॻोठ जो ॿियो हिकिड़ो छोकिरो मोहम्मद उमर नाले करे भेरो पढ़ेला वियो सिंध में 12 महीना मौलाना पढ़िया किन मदरसे में पढ़ेला विया तंहिंजी को ख़बर न पई। पोइ जरा पाछा वरी आया तर अब्दुल हादी वरी खत लिखे मौलाना जे पिय के ऐं आंजे पुत्र के मूं वटि हलायो। मौलाना अब्दुल रहीम पच्छमी यानो वरी पढ़ेला करे जामनगर काठियावाड़ विया। 3 वरह जो पढ़ाई जो उन ज़माने में कोर्स हो मौलाना जर 11 या 12 वरह जा थिया तर वो कोर्स पढ़ाई जो पूरो करे आया अने पोइ उन उस्ताद अब्दुल हादी पण चई जे पुत्र हाणे तुंहिंजी पढ़ाई पूरी थी वई हाणे वञी करे तूं पढ़ाए। वो कोर्स उन ज़माने में माण्हू 16-17 वरह जी जमार में पूरो कंदा हुआ मौलाना अब्दुल रहीम पच्छमी 12 वरह में पूरो करे विया हुआ। पाछा जर वरी आया तर पिय पण चई हाणे तूं हिते ई थियो हो पढ़े जो ना पढ़ाई थी पूरी पण दिल में जज्बो हो शौक़ हो ने अल्लाह ताला वटा हिकिड़ो वॾो कमु गिनो हो। माइत्रे के चे विगर ख़बर करे विगर 12 वरह जो बच्चो हियानो निकिरो मुंबई पुॼी वियो। मुंबई वञण अॼु पां वॾे लाइ करे अॼु पण मुश्किल है सहूलियत केतिरी है उन ज़माने में सहूलियत न वई आसानी न हुई ॾुख हुआ ने अंग्रेज जो दौर हो जुल्म हो झगड़ा हुआ तंहिं हूंदे ई 12 वरह जो बच्चो पिंड जी रीते मुंबई पुॼी खीचे में कीअं पढ़ना है उते हिकिड़ो माण्हू मिले तो सूमरो मोहम्मद बिन अब्दुल सत्तार उन जो नालो हो उन पुछा छा कंहिं सुञातई पुत्र तूं वञे केॾा तो आउं पढ़ेला वञा तूं पढ़ेला पिंड जे मुल्क के वहां छॾे हिते आयो ई तो भेरो केरु आहे न पैसा आई न वेने केॾा आउं पढ़ेला वञा त उन सूमरे पिन जी खीचे में जा 6 रुपया कढी ॾिनई ही 6 रुपया खणी वञ आउं तोखे ई चवां तो तूं घरे पाछो वरी वञ पण मुंहिंजी ॻाल्हि न रखें त हाणे तूं वञ अल्लाह तुंहिंजो निगहबान है। 6 रुपया खीचे में खणी रवाना थिया मुंबई में जा निकरिया न यूपी जे कानपुर पुॼी विया। कानपुर में तालीम हासिल कयो उन ज़माने में मोहम्मद हसन कानपुरी जो मंतिक जा वॾा आलिम हुआ उन्हीं वटि मंतिक पढ़िया उते पढ़ाई पूरी करे पोइ बिहार विया गया शहर हिकिड़ो उन शहर में तालीम हासिल कयो। उन ज़माने जा कानपुर जो हिकिड़ो वाक़ियो पां वटि माण्हू अक्सर सुणाई था जे मौलाना अब्दुल रहीम पच्छमी के हिकिड़े माण्हूअ दुआ ॾिने खिज़र अलैहिस्सलाम हो। ई वाक़ियो मौलाना अब्दुल रहीम पच्छमी पिन बयान पण कयो उन लिखियल पण आहे पण वाक़ियो जेको आहे असल में ई है जे कानपुर में जरा असीं मदरसे में पढ़ंदा हुआसीं मौलाना अब्दुल रहीम पिन लिखियो तेरा हिकिड़ो अल्लाह जो नेक बानो असांखे खुदा करण दावत करे खाराईंदो हो ॾोकार हो बुख जा ॾींहं हुआ कॾहिं मानी जुड़े कॾहिं न जुड़े अहिड़ी हालत हुई अने उहो अल्लाह जो नेक बानो असांखे खाराईंदो हुए असीं खुथा बि राज़ी हूंदा हुआसीं ख़ुशि हूंदा हुआसीं। पोइ हिकिड़ो ॾींहुं अहिड़ो थियो जो उहो अल्लाह जो बानो इंतकाल करे वियो जेको असांखे खाराईंदो हो। असांखे घणो ॾुख थियो जे अल्लाह जो नेक बानो इंतकाल करे वियो आहे असांखे खाराईंदड़ वेंदो रहियो। असीं उन जनाज़े में वियासीं। मौलाना अब्दुल रहीम पच्छमी बयान कयो जे उन ज़माने में कानपुर वारनि जो ई अक़ीदो हो जे नेक माण्हूअ जे जनाज़े में खिज़र अलैहिस्सलाम अचनि था। कानपुर वारनि जो अक़ीदो हो। तर चई आऊं पिंड नंढो होसि अने मुंहिंजा पण अक़ीदत एनी मणे ऊज हुआ। जनाज़े में जब शरीक थियो त लोणा फेरिया जे माण्हू चवनि था नेक माण्हू जे जनाज़े में खिज़र अलैहिस्सलाम अचे थो त अॼु हिन जनाज़े में ज़रूरु आयो हूंदो। चौफेर निहारियो त हिकिड़े माण्हू मथे मुंहिंजी मीट पुगी जेको मिणी कता वधारे नूरानी चेहरे वारो ने दृगो मुड़ुसु हो।
ॿिया माण्हू जनाज़े खे कुलो ॾींदा अॻां विया पे उ पांव हटंदो आयो। मुंहिंजी नज़र पुगी त मूंखे लॻो ही माण्हू ऊज आहे। जनाज़ो जॾहिं ईअं मटे वियो त उहो माण्हू काछली मुआड़ करे रवानो थी वियो हिकिड़ो हिकिड़ो। आउं चयो उन पुठियां हलियो वियोसि। तर उन जॾहिं मुंहिंजे पॻे जो खुड़कास में त उभी रहियो। तर मूंखे पुछे पुत्र को कि आउं गुजरात में जा पंध करे हिते सफ़र करे पढ़ेला करे आयो या ऐं मूंखे दुआ ॾियो अल्लाह ताला मूंखे इल्मु ॾे। तर उन अल्लाह जे बाने मौलाना जे मथे मथां ने पुठे मथां हथ फेरे चए पुत्र तूं त ॾाहो पुत्र ई, तोखे त ॾिसां तूं ज़हनी ने होशियार पुत्र ई, तोखे अल्लाह ताला ज़रूर दीन जो इल्मु ॾींदो न, तो वटि वॾो कमु गिनंदो। मौलाना अब्दुल रहीम पछमी चवंदा आउं ईअं नथो चवां जो खिज़र अलैहिस्सलाम हो, पण अल्लाह जो को नेक बानो हो जेको मूंखे दुआऊं ॾेई। मौलाना पढ़िया, पढ़ाई पूरी करे तो मौलाना दिल्ली पण विया हुआ, पण दिल्ली किन मदरसे में पढ़िया तंहिंजी को पण पांखे दस्तावेज़ मिलियो न। पढ़ाईअ मथां जॾहिं पाछा वरिया ते ई तक़रीबन मौलाना पढ़ेला विया हुआ अने पूरी पढ़ाई कयूं, तक़रीबन 9 थी 10 वरे जो अरसो आहे। 9 थी 10 वरे में मौलाना हिकिड़े ज फेरा घर विच में आया हुआ जॾहिं माउ जो इंतकाल थी वियो। तर माउ जो इंतकाल थी वियो त माउ से मिणी खे मोहब्बत वे थी, अने मां से मौलाना अब्दुल रहीम पछमी के एतरी मोहब्बत वही जे मौलाना पाछा वरी आया। मौलाना अब्दुल रहीम पछमी हिकिड़े फेरा पिंड जी मां जा वार जेको घर पिया उहो खणी ने हथ में रुना। तर पिया पुत्र रोए को तो जे मुंहिंजी मां जा वार न रही पिया। चे पुत्र ई अल्लाह जा फैसला ऐं तक़दीर जा फैसला इन मथे पांखे रोअणो न खपे, पांखे राज़ी थियणो खपे। मौलाना अब्दुल रहीम पछमी जी मां इन पुत्र के बचपन वटा मौलवी साहब चई करे पुकारींदी वई। नंढा बच्चा हुआ, पढ़ाई जॾहिं चालू कयूं उन ज़माने वटा मां चवंदी हुई मौलवी साहब। मां जी दुआ, मां जो अखर अल्लाह ताला क़बूल करे थो ने उन मौलवी साहब के अल्लाह अहिड़ो मौलवी साहब बनायो जो अॼु मौलवी साहब चऊं एतिरे हज़ारों मौलवी ॿिया हुआ, पर मौलवी साहब एतिरे मौलवी अब्दुल रहीम पछमी साहब जरा फारिग थी करे पढ़ाई पूरी करे अने पाछा निकरें था तर पे के खत लिखें था पे मुंहिंजी पढ़ाई पूरी थी वई है, आऊं पाछो अचां तो पगे में पैरेला करे मूं वटि जोड़ो न अने मुंहिंजे जिस्म मथे जेको कपिड़ो आहे बिल्कुलु टुटी वियो आहे। मूं वटि हिकिड़ो ज वॻो आहे सफ़ा टुटी वियो आहे। मुंबईअ जे एड्रेस मथे फलाणी जॻह मथे हिकिड़ो जोड़ो अने हिकिड़ो वॻो मोला करे हलायो त आउं घरे जर अचां त जोड़ो ने नओं वॻो पहिरियों अचां। पे हियानो उन एड्रेस मथे जोड़ो अने वॻो हलाए। मौलाना अब्दुल रहीम पछमी मुंबई पुॻा न तेनो मांदई ई वॻो ने जोड़ो ते पुॼी विया ने पाछा पण वरी आया, मौलाना के मिलिया न। जोड़ो ने वॻो जर पे के पाछा मिलिया तर पे चए पुॼाणे मुंहिंजो पुत्र केॾा वियो, केॾा गुम थी वियो, केॾा विञाइजी वियो, केॾा वियो को ख़बर न। मौलाना अब्दुल रहीम पछमी अल्लाह ॼाणे तो उहो कीअं सफ़र करे उन हंध मथां अची अची अंजार पुॻा, जंहिंमें हिकिड़ो वाक़ियो पाण ई पण मशहूर है जे रहबारी हिकिड़ो माण्हू मौलाना वटि जेको टिकीट हो खोटो टिकीट, खोटो सिक्को जंहिं मथे टिकीट मौलाना खे मिलियो न त तरह वेही करे रुना पे। हिकिड़ो रहबारी माण्हू आयो हुन पुछे जे बचा तूं रोए को तो, चए मूं वटि हिकिड़ो ज रुपयो आहे जंहिंजो टिकीट गिना पण उहो रुपयो पण मूं वटि खोटो हुजे सचो न, एतिरे मूंखे टिकीट नथो मिले जेको मुंहिंजे घरे वञा। तूं ईअं केॾा अचो, चए आऊं पछम जो आहियां। पछम कयो ॼाम वारो पछम, चए हा ॼाम वारो। चए उते त आयो या हुनजे माण्हू खां सुञाणा थो, तो जो खोटो रुपयो मूंखे ॾे ऐं तोखे सचो रुपयो ॾियां। उन रहबारी हिकिड़ो सचो रुपयो ॾिने जंहिंमें मौलाना टिकीट गिणो ने हमेशह उन वाक़िए खे मौलाना माण्हू में सुणाईंदा हुआ कि उन रहबारीअ मूं मथे वॾो एहसान कयईं। टिकीट गिनी अंजार जरा पुॻा, लिया त्रुटल उभराणे पगे पगे में चपल न को जोड़ो की न हो। इन हालत में केरु सुञड़े अने मथे मथे मेलारी टूपी पहिरियल हुई। मौलाना अब्दुल रहीम पछमी के हिकिड़े माण्हू ॾिठे जंहिंजो नालो हो खत्री उस्मान बिन खमीसा, खावड़े जो वापारी हो, अंजार ढगा गाॾीअ मथे कपिड़ो खणण वियो हो।
पुछे अबा तू केॾा जो ईअं त आऊं ककर जो आहियां, एतिरा वरे था पढ़ियला वियोसि पाछो वरियो या चवे मूं बिरो ढगा गाॾी था तोखे कोठे हलां। वानू कोठे मौलाना के ढगा गाॾी मथे रात जो जरा नेरी मथे पुगा तर इते मौलाना के उतारे इते ककर जा पंहिंजे ॻोठ जा जेको माण्हू हुआ मालदारी उते वेठा हुआ। मौलाना उर्दू ॿोली कंदा हुआ, अने मालदारी खे उर्दू अचींदी की न वई, पण औठा सौठा करे सुञणी विया जे ही पुत्र अब्दुल अज़ीज़ जो अब्दुल रहीम जेको 2 वर पहला वियो न अॼु वरियो आहे। रातू को माण्हू खे हलायो जे वञो अब्दुल अज़ीज़ के कोठे जो तुंहिंजो पुत्र वरी आयो आहे। कोठे ला करे हिते माइत्र आया तर माइत्र ख़ुशि थी रातू को या ऊ वॻो ने जोड़ो खणी विया अने पहिरां आयो ने ॿिए ॾींहुं घणे कोठे आया। मौलाना अब्दुल रहीम पच्छमी रहमुल्लाह जी शादी थई बीबी ज़ैनब से, अने शादीअ पुठियां पण मौलाना पढ़ियला करे दारुल उलूम देवबंद वेंदा रहिया। 9 महीना पढ़िया। 9 महीने में हिकिड़े वरे जो जेको बुखारी ने जो हदीस जो कोर्स थी तो कोर्स मुकम्मल कयो अने पोइ पाछा वरी आया। मौलाना के अल्लाह ताला हिकिड़ो पुत्र ॾिने जंहिं पुत्र जो नालो अमोक माण्हू हनीफ चवंदा, अमोक फारूक चवंदा। उहो पुत्र ख़ूबसूरत हो, प्यारो हो, लाडलो हो। 19 महीने जो जर थियो त इंतकाल करे। मौलाना के गम व्याधई टेंशन पे ॾिठे जे मुंहिंजो पुत्र जे गम मां ॿाहिरि निकिरे नथो, त उन्हीं जा अक़ीदा हुआ, उन्हीं में रस्म रवाज हुआ। पिन जे पुत्र के चई पुत्र तूं हिकिड़ो कमु कर, 7 ॾींहं जो तूं चिलो करे अच। चिलो अॼु पाण जेको मुस्री करिया फिरल अॼु पाण कयूं था। 7 ॾींहं जो चिलो करणो। चिले में कई शर्तूं हुयूं। सीम में, जंगल में, भयां भान में जिते कोई माण्हू न वियो उते वेहणो। हिकिड़ो लीटो कढणो, लीटे में वेहणो अने रोज़ो रखणो ॾींहं जो। रात जो तहज्जुद जी नमाज पढ़नी ने 7 ॾींहं में सॼो क़ुरान पूरो करणो। रोज़ो रखणो, 3 खजूर जूं पीछियूं खेणियूं ने पानी पीअणो अने चावल जो कोई हिकिड़े जे फेरे में पंहिंजी 5 आंगुरी में जेतिरा अचे एतिरा चावल खणा बस। ई रोज़ो रखणो न छोड़नो। उते हिकिड़ो बकरी जो माण्हू पई जो हिकिड़ो माण्हू हो जेको बकरी वारो हो, मौलाना खे रोज़ खीर ॾोई न ॾींदो हो। हिकिड़ो खुथा बि मौलाना बेरो वियो हो, अहमद बिन सालाह दिनारा जो, जेको मौलाना जी ख़िदमत में वियो हो। मौलाना क़ुरान जी तिलावत कंदा आया, पढ़ंदा आया। क़ुरान में 7 मंज़िलूं आहिनि। रोज़ हिकु मंज़िल पढ़ी पूरी करणी। 5 मंज़िलूं पूरियूं थी वयूं। 6 मंज़िल मथे पुगा। चिले जो 6 ॾींहुं हो, 7 ॾींहं पूरा करणा हुआ। जरा 23 पारे में पुगा, 23 सिपारे में पुगा, 39 नंबर सूरह ज़ुमर मथे पुगा ने आयत नंबर 3 मथे पुगा। उहा आयत जो मूं आंखे सामने पढ़ी ने सुनाई। अला लिल्लाहि दीनुल खालिस वल्लज़ीना इत्तखज़ू मिन दूनिही औलिया मा नअबुदुहुम इल्ला लियुक़र्रिबूना इलल्लाहि ज़ुल्फा। हीअ उहा आयत वई जंहिं मौलाना जी अखियुनि खे खोले छॾियो। आयत जो मतिलब ई सुनो, सच्चो दीन अल्लाह जो दीन है ने अल्लाह के छॾे ॿिए जंहिंखे पाण पूॼियो था, पुकारियो था ने एतिरे लाइ करे जे असांखे अल्लाह खे उॾा कयईं, ई मड़े अल्लाह जो दीन न आहे। ऐं जेको ही मड़े कमकार कयो था तंहिंजो अल्लाह ताला फ़ैसिलो कंदो। इन आयत मथे पुगा तर वीचारियो जे असांजी वाट केॾा आहे ने क़ुरान केॾा पियो ॾसे। उन ई टाणे उन ई हंध मथे लीटे खे फिटायो। 7 ॾींहं जो चिलो, 6 ॾींहं चिले में जा ॿार निकिरिया तर मियाँ जी आमन सालार उहो खुथा बि बेरो चए त मौलवी साहब हिकिड़ो ॾींहुं बाक़ी ऐं भलाई करे अॼु न वञो। पीर पांखे पिटे छॾींदा, जिन पंहिंजे घर में ढरी अचींदा, पांखे बद दुआऊं खाई वेंदियूं, पा मथे को मुसीबत करी पवंदी जे पा चिलो 7 ॾींहं जो पूरो न कयो त। मौलाना अब्दुल रहीम पच्छमी चवंदा ई मड़े वहम गुमान मुंहिंजी ज़हन मां हाणे निकिरी विया आहिनि। उतां रवाना थियनि था, खावड़े पुॼनि था। विचई जो टाइम है, विचई पुठिया मामन तैयब खत्री जा वालिद साहब मियाँ जी आमन साहब
उन्हीं जो दुकान हो, दुकान मथे झुना झुना पना मड़े भेरा करे डटण वियाते। उन्हीं पने में हिकिड़ो नओं नओं किताब पण भेरो डटण वियाते। मौलाना अब्दुर्रहीम पुछियो जे ॿिया त झुना पना भले तूं डटीं तो पण ही नओं किताब गुला डटीं तो। तेर चई हिकिड़े वाबीअ जो किताब है, शाह इस्माइल जो पुत्र, इन किताब खे पढ़जे न का गुमराह थी वञे माण्हू। तेर चई काका तूं इन किताब खे डट न, किताब तूं मूंखे ॾेई ॾे। चए पुत्र ही किताब तूं न पढ़, इन किताब खे तूं पढ़ण तूं गुमराह थी वेंदे। चए तूं मूंखे ॾेई ॾे। किताब खणी ने खोलियो त उहा ज आयत खुलई जेको सिमरीअ में जा पढ़ी ने आया पे। ने आयत जो मतलब ऊज लिखियल हो जेको पिंड जी रीते समझिया हुआ। तेर चयो मियाँ जी साहब खेसि ऐं हिकिड़ो होसि, हाणे मूंखे मुंहिंजो गवाह मिली वियो आहे, मूंखे मुंहिंजो साथी मिली वियो आहे। अने उन ई टाणे घरे अची करे पुछा कयूं अब्बा केॾा विया? अब्बा लय वारे वेंदा रहिया आहिनि। उते पुॼी विया पिया पां जेको ही मड़े खिरेब कयूं पिया सचा क खोटा, केॾा क़ुरान जी वाट, केॾा पां वञूं पिया, केॾा अल्लाह जो दीन इस्लाम ने केॾा पंहिंजा रस्म रवाज। तेर पे चए तो पुत्र ऐं मड़े सम्झां पियो, ख़बर मूंखे मड़े थई है, पण जे कॾहिं इन्ही वस्तु में पां हथ कढिया जो सवारे पांखे बुखूं अची वेंदियूं। अने दुनिया में जेको पंहिंजी इज़त है मान है ई मड़े ख़त्म थी वेंदो। अने छेले बागे ॻोठ वारा पांखे ॻोठ मां कढी छॾींदा। तेर चए पिया दुनिया जी इज़त अॼु आहे सवारे ख़त्म थी वेंदी, पण क़यामत जो ॾींहुं जेकॾहिं ज़लील थियासीं त केरु बचाईंदो? ऐं पिया दुनिया जी रोज़ी रोटी पांखे मिले कि न मिले, बुखे ॾुखे में ॾींहं कटी वेंदासीं, पण क़यामत जो ॾींहुं अल्लाह पानो मुंहुं फेरे रखे त पां केॾा वेंदासीं? ऐं पिया ॻोठ वारा पांखे ॻोठ मां कढी छॾींदा, पां ॿिए किथे वेही रहंदासीं, अल्लाह जी ज़मीन डिग पई है। पण जेकॾहिं जन्नत मां पंहिंजे रब पांखे कढी छॾे त पां केॾा वेंदासीं? पंहिंजी दिलि मथे इन ॻाल्हि असर कयईं। तेर मौलाना के मौलाना जे पिया चई पुत्र इहा वाट ॾुखई है, जंहिं वाट मथे तूं वञे पियो इन वाट मथे ॾुखी थीने, कंडा लॻंदा, थुॾूं लॻंदियूं, हैरान थीने। तेर मौलाना अब्दुर्रहीम पच्छमी चवनि था जे मुंहिंजा पिया मूं इहा वाट अॼु क़बूल कई है। पोइ दावत ने तबलीग में लॻा, शुरूआत कयूं। शुरू में माड़ो मुखालिफ़ थिया, मौलाना माड़ो मौलाना खे पुछंदा हुआ जे मौलाना आ जरा दावत ने तबलीग जी शुरूआत कयां तर कहिड़ो माहौल हो ना से कुरो थियो? तेर चए मूं जरा दावत शुरू कई, तबलीग शुरू कई त उन जी मिसाल ईअं जे मींहुं वसे, तेर चए साओ कितक थींदो त अची जीवड़ा मड़े भेरा थी। मींहुं वसी वञे, पां लाइट ॿारियूं त जीवड़े सां घर भरिजी वञे, बलफ मथे, रोशनीअ मथे, साए मथे जीवड़ा वरें, पोइ जरा ॿ टे ॾींहं काड़ो निकिरे त जीवड़ा मड़े ख़त्म थी वञे। ईअं जरा मूं दावत जी शुरूआत कई तेरा दुश्मन मूं मथे ईअं घेरा कयूं जो जीवड़ा वरें। हितां पण मूं मथे हमला थिया, हुतां पण मूं मथे हमला थिया, पण मुंहिंजी दावत उन काड़े वांगर वई जे काड़ो तपंदो आयो, उन जीवड़ा मरंदा आया। छेले बागे जेतिरा पण माण्हू हुआ जेको मुंहिंजा दुश्मन हुआ उहे मड़े मुंहिंजा दोस्त थी विया। मौलाना अब्दुर्रहीम पच्छमी रहमहुल्लाह मथे इन दावत ऐं तबलीग जे कारणे 250 केस थिया हुआ। तंहिंमें हिकिड़ो खून जो केस, जंहिंमें मौलाना भुज जी जेल में 3 महीना ने 9 ॾींहं पूरल हुआ। उन 3 महीने ने 9 ॾींहं जे अंदर मौलाना अब्दुर्रहीम पच्छमी रहमहुल्लाह पिंड जी दावत, पिंड जी तबलीग अने ॾुख ने सूर मड़े सुणायो हिकिड़ी नज़म में जंहिंखे मुनाजात चवंदा। उन जा कई शेर अहिड़ा आहिनि। हिकिड़े शेर में मौलाना अब्दुर्रहीम पच्छमी साहब फरमाइनि था, हो अॻे मंज़ूर मूंखे ए प्यारा अर्जमंद, न त दश्त जबल में कयां नाम तुंहिंजे के बुलंद, पोइ सुणा तोयूं तवारो मिंज वलारन हंद हंद, पोइ मिलां तोसां प्यारा तूं अची तस्कीन थी। तौहीद शमा तौहीद अज़ल जो आऊं परवानू थियां, दोस्त तोजी दीद लाइ आऊं दीवानू थियां, पी प्यालो परत जो भरपूर मस्तानू थियां,
उहे अचे तोजा इशारा तूं अची तस्कीन थी। मौलाना अब्दुर्रहीम पच्छमी दुख में हिकिड़ी नज़म ई 3 नज़मूं चयो हो। अने उन ज़माने में मौलाना अब्दुर्रहीम पच्छमी जेको दौर ने ज़मानो हो दुख वारो दौर हो, तकलीफ़ वारो दौर हो। मौलाना जे पे वटि उहे मेमण आया जे असीं महीने में आखे 300 या 500 कूरियूं ॾियूं था यतीम खानो मदरसो हलाए लाइ करे। ऐं जे पुत्र खे सम्झायो इन ॻाल्हि मां हथ कढी लाइ आखे असीं 3000 कूरियूं ॾींदासीं। मौलाना अब्दुर्रहीम पच्छमी जे पे ॿोलाए पुत्र ही मेमण आया आहीं तो जी राव ॾीं था अने चए था असीं 500 कूरियूं महीने महीने ॾियूं था, पर हाणे जेकॾहिं तुंहिंजो पुत्र इन ॻाल्हि मां हथ कढी लाइ त असीं आखे हर महीने 3000 कूरियूं ॾींदासीं। मौलाना अब्दुर्रहीम पच्छमी पिंड जे पे खे चयो, ऐं मुंहिंजा पे 3000 कूरियूं में या 30,000 कूरियूं वे या 30 लख कूरियूं वे, मुंहिंजो जेको कलमो आहे उन कलमे में आउं कंहिं क़ीमत मथे कॾहिं हथ न कढंदुसि। मौलाना अब्दुर्रहीम पच्छमी मथे दुख हुआ, तकलीफ़ूं हुयूं। पोइ जेल जे अंदरि हिकिड़ी ॿी मुनाजात चयो, तंहिंमें चयो सिक तोजी शरीर में रखां तो ए प्यारा अजीब, सिक तोजी शरीर में रखां तो ए प्यारा अजीब, सर तो मथा कुर्बान ए प्यारा हबीब, गंदगी में बंदगी ए मुंहिंजा नसीब, ए सुल्तान तो मथा सर घोरे से ॾिसन। यानी सॼे इलाके में गंदगी फैलई पई है, तंहिंमें आउं बंदगियूं कयां, मुंहिंजे नसीब में ई लिखियल है। जेल मां जर जेल में पूरल हुआ तर मौलाना से माण्हू जेकरी मोहब्बत कंदा हुआ, हाजी मलूक रहवाणी मौलाना जेल में पूरल हुए, हाजी मलूक रहवाणी कायम यान भुज वञे, जेल जे दरवाजे मथे वेठा हुए, सॼो ॾींहुं मौलाना खे नियारी पिया, सॼो ॾींहुं नियारी पिया, जर सांझी थी तर पाछा वरी अचे, ॿिए ॾींहुं सुबुह जो वरी वञे जेल मथे वेही करे नियारी पिया। मौलाना अब्दुर्रहीम पच्छमी उन्हीं खे ॾिसी करे चयो हो, सास जहिड़ी सांब वारा नूर भरिया नौजवान, सास पखी जहिड़ा ई नौजवान आई, सास पखी जर हिकिड़ो मरी वञे त ॿियो उते वेही वेही मरी वञे थो, अहिड़ा माण्हू हुआ। दीन ऐं मिलत मथा कर मुंहिंजी कुर्बानी क़बूल, अव्वल ऐं आख़िर मूं कयो सभु कौल क़ुरानी क़बूल, दोस्तनि जे लाइ कर अहद ईमानी क़बूल, ए पछाड़ी जा सुधारा तूं अची तस्कीन थी। मौलाना अब्दुर्रहीम पच्छमी रहमहुल्लाह दावत ने तबलीग जो सिलसिलो शुरू कयो। मुंहिंजा अज़ीज़ भाइरो, हिकिड़ो जमू ऐं 2 जुमा ख़तम थी वञे पाण ॻाल्हि मड़ करण वञूं, पोइ माण्हू हराना मञा, तौहीद फैलियो, पोइ मुनाज़रे जो दौर आयो, पब्लिक केस कई, पूरा विड़िया कुटिया मड़े थियो। पोइ वॾा वॾा आलम उन ज़माने में जेको बिदअत में शिरके में पियल हुआ, उन मौलाना से मुनाज़रा कयूं। 7 मेन वॾा मुनाज़रा मौलाना जा थिया। पहलो मुनाज़रो अकबर अली शाह लूणी जो हो, जैसे खावड़े जी न तराजी पार मथे मुनाज़रो थियो हो, इल्म गैब जे मौजू मथे। उन मुनाज़रे में जेको माण्हू मौजूद हुआ, उहो चए था जरा पीर उथियो तेरा रफियो पे, पोइ उथी पिण जो ॻाल्हि बयान कई। तर मौलाना अब्दुर्रहीम पच्छमी उथिया ने माण्हू खे पुछियो जे हिन पीर जी ॻाल्हि मां ऐं कुरो सम्झायो मूंखे, चयो त माण्हू चयो असांखे कीअं सम्झे में न आई भई। मौलाना अब्दुर्रहीम पच्छमी रहमहुल्लाह क़ुरान जी आयत पढ़नि था, व इंदहु मफातिहुल गैब, गैब जूं कुंजियूं अल्लाह खां सिवा ॿिए कंहिं वटि पण न आहिनि। आयत जी तफ़सीर कयो, आयत जो मानाणे मफ़हूम अहिड़ो बयान कयो जी पीर जेको वेठल हो अध विच मुनाज़रो छॾे न भॼी वियो। ॿियो मुनाज़रो डूंबोडे में थियो। पंजाब जे मुल्तान शहर में जा मखदूम आरिफ शाह वॾो पीर हो, जेको पिण जे लश्कर से आयो हो, हथियार भेरा खणी आयो हो, अने घोड़े ने उठे मथे किताब खणी आयो हो, अने पगड़ी पैर लवई, तंहिं पगड़ीअ में टोर ॿधल हुआ, शान ने शौकत से नौजवान हो, अने चई आयो हो जे आउं वञा तो इन वादी जो जेको आहे पेड़ फिटाने पहुचींदुसि।
डूमोड़े मथे वेठा वाट न्यारे मौलाना अब्दुल पच्छमी पंहिंजे साथी के हिन ॻोठ जो शायदि हाजी कमाल करे हिकिड़ो नालो हो माण्हू हो उनखे बेरो कोठे अने ॿिया ॿ चार माण्हू बेरा कोठे ने डूमोड़े में मुनाज़रो करण विया। मुनाज़रो अब्दुल पच्छमी वटा केरु जीते? मुनाज़रो थियो, पीर हारियो। पीर जरा हारियो त लश्कर वारा जेको बेरा आया हथियार खणी उभा थी वियासीं अब्दुल पच्छमी खे मारियूं था। माण्हू ॾिठो जे माहौल बिगड़े तो फिटे तो तर मौलाना खे चयो मौलाना हाणे पाण मुनाज़रो ख़त्म कयूं था अने पीर पिंड चए आऊं सवारे बांधे मथे अची करे आस ॿियो मुनाज़रो कयां थो। मौलाना अब्दुल पच्छमी चए बांधो करो तोखे रण रोके की न सघंदो, मूंखे ख़बर आहे तूं रातो रात ही रण छॾे न भॼी वेंदे। मौलाना अब्दुल पच्छमी घरें पोगा ॿिए ॾींहुं सुबुह जो समाचार कढियो त पीर रातू को या सिंध खे उकरी वियो। पोइ उतां नो ख़त लिखी हलाया ऐं मुनाज़रो कयो। मौलाना अब्दुल पच्छमी हीअं लिखी हलायो पण उहो ॻाल्हियूं जेको कॾहिं पण सॉल्व न थियूं। टियों मुनाज़रो मौलाना जो सुथरीअ मथे थियो हो। ई देवबंदी ने बरेली जो मुनाज़रो हो पण देवबंदी मौलाना अब्दुल पच्छमी खे चुंडियो जे ही असांजो आलिम है ई मुनाज़रो कंदो। साम्हूं हिकिड़ो सैयद करे ॿियो अब्दुल करीम दरस हो तंहिं मुनाज़रो कयो। मौलाना अब्दुल पच्छमी उहो मुनाज़रो जीते आया। चौथो मुनाज़रो मुनाज़रा डूंज थियो है जंहिंजी पाण मिणी खे ख़बर है। ई मुनाज़रो हिंद ने सिंध में मिणी कता वॾो मुनाज़रो है। 3 ॾींहं 14, 15, 16 दिसंबर 1943 3 ॾींहं मुनाज़रो हलियो। तंहिंमें वॾा वॾा पीर वॾा वॾा आलम मड़े बदीन में डूंज में भेरा थिया हुआ पण अब्दुल पच्छमी उहो मुनाज़रो जीती ने पासा आया हुआ। ई उहो मुनाज़रो हो जंहिं मुनाज़रे में हाजी अहमद मल्ला तौहीद खे क़बूल कयो हो। तंहिंखां बाद वरी बदीन में ॿियो मुनाज़रो थियो। मौलाना अब्दुल पच्छमी घरें पोगा अने गुल मोहम्मद हिंगोर जो अली मोहम्मद जूणे जो सिंध जा 2 आलम हुआ जेको मौलाना जा खुथा बि पण हुआ वो मौलाना के कोठे लाया। मौलाना वरी मुनाज़रो ॿियो थिए वारो वरी यहीं पाछा हलो घरें सांझी जो पोगा सुबुह जो वरी पाछा सिंध के हलिया विया। ॾुख हुआ वञण अचण को आसान नाई। विया उते वरी मुनाज़रो कयो उहो मुनाज़रो पण जीती आया। छठो मुनाज़रो मौलाना जो कमा गुने में थियो मियाणे बोलायो उते वीसा बावा करे हिकिड़ो बावो हो उन से मौलाना मुनाज़रो कयनि जंहिंजे कारण मियाणा जेको एलीदीस थिया। 7वां मुनाज़रो हिकिड़ो मौलाना कीरानी हो पाकिस्तान में सिंध में उन से लिखित में मुनाज़रो थियो अने उन मौलाना पण मौलाना जे नाले मथे तौहीद खे क़बूल कई। मौलाना ऊपर मुनाज़रो जीती विया। ई 7 वॾा वॾा मौलाना जा मेन मुनाज़रा हुआ। तंहिंखां बाद मौलाना अब्दुल पच्छमी रहमहुल्ला लुवारीअ जे हज के बंद करे रवाना थिया। उहो हज जेको पीर मोहम्मद जमा करे हिकिड़ो नालो हो जंहिं पीर उते हज पढ़ायो उते लुवारी जगह जे नाले मथे 1938 ने 39 जी ॻाल्हि है। 36, 37, 38 3 वरे हज पढ़ाणो मौलाना अब्दुल पच्छमी खे ख़बर पई अने ख़ैर मोहम्मद निज़ामानी हुआनो आयो हिते मौलाना अब्दुल पच्छमी के चए जे हज पढ़ाजे पियो काबे जी तौहीन ने बेइज्जती थिए पई पा हलो इन खोटे हज के बंद करायूं। मौलाना अब्दुल पच्छमी हियानो माण्हू के कोठे रवाना थिया। मौलाना अब्दुल पच्छमी बन्नी ने पच्छमी जा 60 माण्हू कोठे विया हुआ अने मंज़र अहिड़ो हो माण्हू गुज़रिया ते जानो नाराए तकबीर अल्लाह अकबर काबो सदा आबाद हूंदो ई नारो हणी करे रवाना थिया। कंहिं सीम मां मटिया ते त पुआर पुछे ते वञो केॾा था तर उन पुआर के चए में आयो हिकिड़ो खोटो हज जेको आहे सिंध में पढ़ाजे तो असीं उन हज के बंद करण वञूं था। उन पुआर पिंड जी लठ उते फिगाए अने काफ़िले में शामिल थी सिंध के साम्हूं रवानो थी वियो। कई खेतरे में जा मटिया जंहिं खेतरे में खेड़ूत पिण जो धाई कढियो पे उन खेती वारे पुछियो जे वञो केॾा था चए खोटो हज पढ़ाजे तो उन हज के बंद करण वञूं था। खेत्र मां दाईअ मां हथ कढी मौलाना बेरा रवाना थी विया। जर लुआरी पुगा तर हिकिड़ो 100 ने 50 माण्हू जो काफ़िलो हो ॿिया थरम जा सिंध मां माण्हू बेरा थिया अने पोइ उते मौलाना के जेल आयो उते मौलाना सत्याग्रह कयो अने उन हज के मौलाना अब्दुल पच्छमी रहमहुल्लाह बंद करायो। ई वॾियूं कुर्बानियूं हुई। पोइ मौलाना अब्दुल पच्छमी तौहीद माण्हुनि खे एतिरो सिखाए छॾियो हो जे छैला ॾींहं वा तर जमात के विहारे करे पुछियो हो जे ए मुंहिंजा जमातियो ऐं मूंखे चओ कुदरती आंखे आऊं चा जे मूं आंखे जेकी सिखायो आहे मड़े खोटो आहे हाणे न तौहीद मां हथ कढी लायो त हथ कढंदा तर जमात चए मौलाना अब्दुल रहीम साहब
हाणे जेकॾहिं ऐं पाण चओजे न तौहीद मां था कढो असीं त किन कढंदासीं। इहे मीख अहिड़ी ठोके छॾियो हो जे इंसान तौहीद लाइ करे क़ुर्बान थिए लाइ करे तयारु थी विया। वॾा किस्सा ऐं वॾियूं ॻाल्हियूं ऐं मौलाना अब्दुर्रहीम पच्छमी जी 70 वरनि जी जमार केॾा पाण अर्धी कलाक में पूरी करे सघो। पोइ अल्लाह जो ई बानो जंहिं तौहीद घर घर मथे पुॼायो, हिक हिकिड़े माण्हू वटि विया न कॾहिं क हिकिड़े माण्हूअ खे सम्झाए लाइ करे मौलाना अब्दुर्रहीम पच्छमी 3 ॾींहं हुन वटि टिकंदा हुआ। माण्हू गारी ॾींदा हुआ, माण्हू विढ़ंदा हुआ, माण्हू बुरो भलो चवंदा हुआ, मड़े थींदो हो, पर अल्लाह जो ई बानो कॾहिं पाछो न हटियो। तौहीद जो अलम बरदार, तौहीद जे अलम खे ऊंचो करे वारो, तौहीद जे झंडे खे गाड़े वारो ई इंसान हिन धरतीअ मथे पंहिंजा वारिया महिनत कयईं, घर घर में तौहीद पुॼाएं अने पंहिंजी मुआड़ काबे के साम्हूं कयईं, जंहिंजे बारे में अहमद मल्ला चयो हो, पीर पछमाई जी पूॼा हुई पछम में आम जाम, कई समा तंहिंजा सलामी पिया कंदा हुआ राम राम, मच ॾिसी कुनियूं कयाऊं पोइ सामीअ खे सलाम, तिन खे दर दावर जो ॾेखारियो मौलवी अब्दुर्रहीम। ई समा मड़े सामीअ खे सलाम कंदा हुआ, ई मड़े राम राम चवंदा हुआ। हालत अहिड़ी हुई, माण्हूअ जहिड़ा वेसा ई खणंदा हुआ, थकिजी रहंदा हुआ, त पाण चऊं ए अल्लाह, त ए अल्लाह कीन चवंदा हुआ, राम राम चवंदा हुआ। तेरा पीरानी पीर चवंदा हुआ, तेरा या रसूल अल्लाह चवंदा हुआ, तेरा मूसाणी पीर चवंदा हुआ, पीरनि जा नाला गिनी शुकर हणंदा हुआ। इन्ही माण्हूअ खे तौहीद खे साम्हूं वारणो को आसान कमु न हो। अल्लाह जे इन बाने वारे न ॾेखारे अने पोइ ई अल्लाह जो बानो 6 महीना बीमार रहियो। ॻाल्हियूं घणियूं वई पर मड़े आउं बयान पण न करे सघां। पोइ बीमार रहिया, 15 ॾींहं छैला जेको खाटले मथे हुआ, तेरा नमाज़ अदा करे मस्जिद मथे कीन अची सघंदा हुआ, ते पण जमात जा अहवाल पुछंदा हुआ, जमात जी ख़ैरियत पुछंदा हुआ, माण्हू अचींदा हुआ पुछाण, तंहिंखे नसीहतूं कंदा हुआ। अने पोइ 27 मुहर्रमुल हराम 1377 1957 रविवार जो ॾींहुं अल्लाह जो ई बानो अल्लाह ताला खे प्यारो थी वियो। अल्लाह रब्बुल आलमीन खां दुआ आहे अल्लाह ताला मौलाना अब्दुर्रहीम पच्छमी रहमहुल्लाह जी कब्र के नूर से भरे। मौलाना अब्दुर्रहीम पच्छमी के अल्लाह रब्बुल आलमीन जन्नतुल फिरदौस में आला मकाम अता फरमाए। पाण जा जानशीन आहियूं, पाण पुठिया आहियूं, अल्लाह रब्बुल आलमीन पाण खे उन जी वाट मथे हले जी तौफ़ीक़ अता फरमाए। मौलाना अब्दुर्रहीम पच्छमी के अल्लाह रब्बुल आलमीन नबी ने साहबा दी जगह अता फरमाए। अने पां गुनहगारें के, पां खताकारें के, पां सियाकारें के अल्लाह रब्बुल आलमीन उन जी रफ़ाकत, उन जो साथी पण अल्लाह ताला पां खे अता फरमाए। पां हिते जीअं बेरा वेठा आहियूं, पां मौलाना अब्दुर्रहीम पच्छमी खे नाहे ॾिठो, पां खे ढिग सिक आहे जे पां ॾिसूं उन जे फूटो लाइ करे ढिग रणी कयूं, दौड़ धक कई, मन क्यानो मिले, मन क्या का ॾिसी लाहियूं। कॾहिं का अल्लाह वॾा दुआ पण करे, अल्लाह सोणे में ख़्वाब में हिकिड़े अब्दुर्रहीम पच्छमी खे ॾेखार, पां न ॾिसी सघियासीं, पर ऐं अल्लाह असीं तो वटां दुआ घुरूं था, अब्दुर्रहीम पच्छमी भेरो असांखे जन्नत में तूं जाइ अता फरमाइजांइ। ऐं अल्लाह गुनहगार खताकार सियाकार आहियूं, उन जे मिशन के तौहीद के असां पुठियां जेको मेलो करे छॾियो आहे, ऐं अल्लाह इन तौहीद जे कपिड़े के दुई ने साफ़ रखण जी असांखे तौफ़ीक़ अता फरमा। ऐं अल्लाह असां में पण अहिड़ा इंसान पैदा फरमा, अहिड़ा आलम पैदा फरमा जेको मुल्क के वरी काबे जी मुआर ॾेखारियईं। अल्लाह वरी अहिड़ा इंसान पैदा फरमा जेको तौहीद मथां कुर्बान थी वञे। ऐं अल्लाह अहिड़ा इंसान पैदा फरमा जेको अब्दुर्रहीम पच्छमी जी रूह खे तस्कीन ॾिए। ऐं अल्लाह तूं असांखे अहिड़ा बना असीं तौहीद मथां इस्लाम मथां पंहिंजी जान ॾेई ॾियूं, असीं तौहीद लाइ करे कुर्बान थी वञूं। अल्लाह जैसे असांखे जीअं त इस्लाम मथे